अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे हीअ आहे तफ़हीमात आहे पंहिंजो साईं शाह वलीउल्लाह दहलवी साहिब जो। हीअ आहे 38 नंबर तफ़हीम। हीअ पंहिंजो साईं असांजो सिंध जो अघवाणी कोट जो नालो ईंदो अॻिते। उहो वियो दिल्लीअ में ऐं पोइ असांजा सादा माण्हू आहिनि वीचारा सिंध जा, पोइ ख़ुदि पाण बि ॼाणू हो तसफ़ुफ़ जो ऐं बड़ हुयो, पर पोइ हिनखे शौक़ु हो त वञा ऐं पंहिंजो हुते वञी कुझु सिखां। सो हीअ ॻाल्हि आहे। ऐं पढ़ां थो हिन में फरमाए थो अल्हम्दुलिल्लाहि लज़ी बिनिअमतिही ततम सालिहात वअला फज़लिही अल-मुअव्वल या मऊल, मूंखे ख़बर नाहे छा चइबो, फ़ी जमीअल हालात वसल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही वसल्लम, अम्मा बाद फ़यक़ूलुल अब्द, यानी पंहिंजे मुतलिक़ थो चवे, बानो चवे थो अज़ईफ़, बानो आहे, ज़ईफ़ बि आहे, अल फ़क़ीर बि आहे, फ़क़ीर रहमतुल्लाह अल करीम अहमद संदसि नालो आहे बुज़ुर्ग जो, वलीउल्लाह बिन अब्दुर रहीम अल उमरी अद-दहलवी अहसन अल्लाह। संदसि मुतलिक़ जेकी फरमाए थो उहो गौर कजो, पोइ वरी जेको सिंध जे माण्हू जे मुतलिक़ चवंदो उहो गौर कजो त दहलवी अहसन अल्लाह ताला इलैहि व इला मशाइख़ी, संदसि मशाइख़ जेके संदसि उस्ताद हुआ, व अबवैहि माउ पीउ सभई, दख़ल अलैना आयो असां वटि, ॼणो असांजे दिल्लीअ में पहुतो, सिंध मां आगमकोट मां अलैना असां वटि, फ़ी शहर फ़ई शहूर महीना, शहूर सनतन सलासत व ख़मसीन, यानी 1153 1253 मिन मियतिल सानिया अशर अख़ूना फ़िल्लाह, असांजो भाउ अलाह जे रस्ते में असांजो भाउ, राग़िब फ़ी फ़िल वसूल इलल्लाह, यानी हुनखे रग़बत हुई अॻ में, राग़िब हुयो अलाह ॾांहुं वसूल, यानी रस्तो होसि अॻ में ई। संदसि नालो मोहम्मद शरीफ़ बिन ख़ैरुल्लाह बिन अब्दुल गनी क़ातिन माना साकिन, यानी रहंदड़, इनहेबिटेंट, अघमाणो कोट मिन बिलाद सिंध मञा आयो वीचारो, अल मुज़ाफ़त इला बलदिल ठटे जे पसगिरदाई मञा, मुज़ाफ़त मञा, मुहाजिर लितलबिल तरीक़त सूफ़िया, हिजरत करे आयो तरीक़े सूफ़ीअ जो ॻोल्हण जे लाइ, यानी तालिब हुयो हुनजो। वक़द कान आलिजुन अमाल तरीक़त, ऐं ख़ुदि पाण जेको वॾो माहिर हुयो यानी इन सिलसिले में, यानी वटि पहुचण खां अॻु में ई ख़ुदि ई आलिज हुयो, यानी वॾो माहिर हुयो, ॼाणू हुयो अमाल जेके बि हुआ तरीक़े जा हुनजो, व अशग़ाल हा, ऐं हुनजा शुग़ुल जेके बि हुन में करणु खपनि, यानी सूफ़ी तरीक़े जो ख़ुदि ई माण्हू ॼाणू बि हो। पर पोइ वरी असांखे ख़्वाहिश थींदी आहे, वीचारा सिंधी सादा माण्हू आहियूं, त भाई असां जो अञा बि थिए, पोइ वरी दिल्लीअ वारा असांखे सेखारींदा, छो जो उहे ठगी जा होशियार आहिनि, इन करे उहा तरीक़त व इशग़ाल हा व मुराक़िबात हा, हुन में बि अॻु में ई ॼाणू हुयो ख़ुदि क़बिल ज़ालिक, यानी इन ॾींहुं मूं वटि पहुचण खां अॻु में ई हू ॼाणू घणो ई हुयो पर खुटी खयोंसि जो अची पहुतो मूं वटि। इहो आउं थो चवां पंहिंजी तरफ़ां, क़बिल ज़ालिक ज़ालिक अदत व अरफ़, ॼाणू हुयो हुनखे, गौर हा व नजद हा, सभु हुनजा तरीक़ा व नजद व तफ़हुस सही हा, छा ऐं हाल छा गबीनहा तारफ़त हू, मूं सेखारिया हुनखे, तारफ़त हू लताइफ़ नफ़्स वल मक़ामातिल मनसूबत इला कुल लतीफ़त
والنسب المختصد بكل لطيفة والنسب التي عليها مدار الطرق المشهورة مشهور जेके तरीक़ा غرفته كيفية نقل التلميذ من لطيفة إلى لطيفة ومن نسبة إلى نسبة وسائر الدقائق मूं हुनखे सेखारिया ॼण الدقائق المهمة जेके दक़ीक़ अहम ॻाल्हियूं हुयूं وعرفته كيفية إظهار خوارق العادات हुन जूं सेखारियूंमांसि ومتوجهات المورثة لها كل ذلك كما فتح الله علي जीअं मूं ते अलाह खोलियूं وفهمني وبارك لي ऐं मूंखे जेके अलाह ताला सेखारियूं ऐं जेके जंहिंमें बरकत विधी अलाह ताला मूंखे बारिक ली फीमा वरसतहू अन मशाइख़ी फ़ारफ़ कुल ज़ालिक कमा यंबग़ी उन सभु सेखारियूं हुनखे जेतिरो सघियुसि करे वरसतहू बिल मीज़ान लज़ी आतानी रब्बी मीज़ान जेको मूंखे अता कई मुंहिंजे रब वजदतहू सहीहन पोइ मूं ॾिठो हुनखे सही वल्हम्दुलिल्लाह फ़हा अना अजीज़हू लिइरशादिल तालिबीन बितरीक़तिल सूफ़ियत कमा लक़तनी व अजाज़नी लिज़ालिक वल अलबसनी शेख़ी व वालिदी व सय्यदी व सनदी व मन अलैहि फ़ी जमील उमूर मोतमदी रूहुल्लाह ताला रूहु व क़ुद्स सिर्रहू व साइर मशाइख़ी मिन अहलिल हरमैनिल मोहतरमीन ज़ादहुमुल्लाह ताला शुरफ़ा व ज़िक्रत लहू अन्नल उम्दत फ़ी तरीक़त सोहरवर्दीअ सोहरवर्दी तरीक़ो असां वटि पाण वटि थो हुयो सिंध में हालात वारा ही जेके हुआ बुज़ुर्ग हुओ उन वक़्तु किथे बि हुआ त इहे सोहरवर्दी आहे ज़करिया वारा सोहरवर्दी आहिनि जेके मुल्तान वारा उन्हनि जो तरीक़ो सेखारियो फ़ी तरीक़त सोहरवर्दी अल मुवाज़िबत अला अलल इज़कार वल औराद अल मज़कूर फ़ी किताबिल अवारिफ़ अल मारिफ़ सोहरवर्दी जो अबू हफ्स शहाबुद्दीन सोहरवर्दी जो व ज़करत लहू मूं ॾिना हुनखे इन्नी समयत सैयदम मिन सादातिल मशाइख़ अल मदीनत अनल उम्दत इंदहुम हियल अमल बिमा फ़िल अहया अहयाउल उलूम जेको ग़ज़ाली जो अबू हामिद मोहम्मद ग़ज़ाली जो अहया व क़ूतुल क़ुलूब मक्की जो अबू तालिब मक्की जो छा नालो व ज़करत लहू उहा मूं हुनखे ॿुधाया ऐं जमी तवाइफ़ राजत इला जुनैद मुख़्तलिफ़त फ़ीमा बैनहुम फ़िल अशग़ाल वल अज़कार वल मुराक़िबात मुतफ़िक़त फ़िन नस्ब व तहज़ीबुल लताइफ़ इहे सभई हुनखे ॿुधाया व इन कानत तरक़ तख़्तलिफ़ फ़ी क़ुव्वत बाद नस्ब बिन नस्बत इला बादहा व यख़्तलिफ़ फ़ी ताबीर अन तहज़ीब नफ़्स फ़मिनहुम मन ला यस्मा लज़ीफ़ जे लतीफ़त बिअैनहा वलाकिन यशीर इला नस्बतिल मुख़्तसत बिहा व अला समरतिल मुतरबत अला तहज़ीबहा वल नज़कुर मिसाल हाणे आलम ॼाणो त अन असहाब तरीक़तिल चिश्तिय यज़कुरून मर्तबतिल मलकूत व जबरूत व लाहूत फ़यक़ूलून पोइ चवंदा आहिनि फ़यक़ूलून फ़लानुन फ़तहुल्लाह अलैहि जबरूत इज़ ज़हरत अलैहि समरत तहज़ीबुल लतीफ़त पोइ ख़ुफ़ियत मिन रुयतिल अल हक़ फ़िल ख़ल्क़ वल ख़ल्क़ फ़िल हक़ व यक़ूलून फ़लान फ़तहुल्लाह अलैहि मर्तबा मतिलबु केरु न चई लाहूत जे हीअ नासूत जे हीअ जबरूत जे हिन फलाणे जे सिलसिले में आहिनि मतिलबु त हिन लेवल ते आहिनि हिनखे अलाह फलाणो दर्जो खोले ॾिनो आहे हिनखे फलाणो दर्जो खोले ॾिनो आहे इहो ईअं चवंदा आहिनि जे
इहो हुनखे सेखारियुमि त ईअं चइबो माण्हुनि खे मुझाइण जे लाइ, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ छा कबो, ईअं चइबो बि छा कबो। इज़ारत समरत तहज़ीबुल अख़वा व इबारात शत्ता व हुस्न क वाहिद। इबारतूं मुख़्तलिफ़ आहिनि, जेतोणीकि यानी चइजे थो बयानु करण जो तरीक़ो तव्हां सिंध में जेको सिखियो आहे पंहिंजे सिंधी सियाणनि खां, उहो बि साॻियो ई आहे जेको असां वरी जेके दिल्ली जा आहियूं होशियारु माण्हू, माण्हुनि खे कहिड़े नमूने सां ठॻींदासूं, त उहो बि तरीक़ो जेको आहे सो चए थो इबारात ना शत्या उहा हुस्न क वाहिद। हुस्न उन जो सॼो ॻाल्हि साॻी आहे। व कुल इला ज़ाकिल जमाल यसीर, सभु कोन्हे जमाल ॾांहुं सिके थो। व दुआल वहालना ओसियहू, मूं वसियत यानी कई फ़ी ख़ासत नफ़्स बि तक़वल्लाह फ़ी सिर वल अलन वल मुहाफ़िज़त अल सुनन व शराए वल मुदावमत अल तरीक़त सूफ़ियत अल जुनैदियत व ओसियत लितालिबी अल हक़ अल क़ुर्ब इलल्लाह ख़ैरुल्लाह ऐं यसहबहुम अला हद शफ़क़त व रहमत व यअमुरुहुम बिल मारूफ़ व यनहाहुम अनिल मुनकर व यरग़बहु फ़ी रिवायत हदस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्हम्दुलिल्लाह अव्वलन व आख़िरन वग़ैरह वग़ैरह। हाणे हिते हिन कुझु याशी में बि कुझु लिखियो आहे, पोइ अलाए उनजो मतिलबु छा आहे, पढ़ण में ॾुखियो आहे। सो बहरहाल हासिलु मक़सदु इहो त साईं जेको असांजो वियो अघमाणी सा अघमाणी कोठ मझां, तंहिंखे हुन पंहिंजो सेखारियो, पर उहो अॻु में ई सिखियलु हुयो, ऐं पर पोइ हाणे रुॻो ई हिकिड़ो ई मुरीद हुनखे हथु आयो आहे जंहिंजी तफ़हीमात में ॻाल्हियूं कयूं अथसि। भई तफ़हीमात में के ॻाल्हियूं तमामु मतिलबु त मज़ेदार आहिनि, सुठियूं आहिनि, ऐं के हुनखे कशफ जंहिंखे असीं चऊं था, त मतिलबु त अलाह ताला हुनखे विधो दिलि में, या छा चइजे त शरह सदर थी हुनजी या कीअं थी, पर पोइ माण्हुनि जो चवण जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं मूं अर्ज़ु इहो कयो त हिकिड़ा असांजा सिंध जा माण्हू चवंदा मूं सोचियो, मूं तदब्बुर कयो, अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, पोइ मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ में आई, या मुंहिंजे दिलि में हीअ आई, या अलाह ताला मुंहिंजे दिलि में हीअं विधो, ईअं बि चइबो। पर हीअ चए थो न मूं अलाह हीअ, ऐं ॿियो बहरूज़ छा बक़ाईअ छा आहे उहो जेको आहे, ॿियो असांजो इब्न अरबी जेको आहे, सो इहे चवंदा असां ॻाल्हायोसीं अलाह सां, पोइ ॻाल्हायो असांखे, मूंखे हीअं अलाह ताला चयो, मूंखे हीअं चयईं, मूं हीअं पुछियोमांसि, मूंखे हीअं चयईं, मूं हीअं पुछियोमांसि, मूंखे हीअं चयईं। पोइ हाणे कलंदरी नमूना तरीक़ा इहे बि अहिड़ा ई आहिनि, उहे बि हीअं पुछंदा आहिनि माण्हुनि खे, पाण खे अलाह सां मुंहिंजो ज़ाती तालुक़ सिधो सऊं आहे, बसि आउं अलाह खां पुछंदो आहियां ऐं अलाह मूंखे ॿुधाईंदो आहे। त इहे बि हिकिड़े ख़्याल आहिनि, पर मतिलबु त हिकु लेवल्स आहिनि पाण खे एसर्ट करण जा, ऐं जेके जाहिल माण्हू मूं जहिड़ा, त उन्हनि खे कहिड़े नमूने सां ठॻिजे, कहिड़े नमूने सां पंहिंजे मुरीद कजे, हुनखे दॿाए पुसाए चइजे त बसि हिनखे मञी न मञ, न त तुंहिंजो खानो ख़राबु थींदो, सम्झो तो ते कहर जबल किरी पवंदो, आसमान जो टुकड़ो जो तो ते किरी पवंदो। पोइ हुनखे अहिड़ो दॿो जो चवंदो भेण जा पुट हीअ त मूंखे अलाए छा करे छॾींदो, छा करणु ॾींदो, तंहिं करे पोइ आउं हिनजो मुरीद थियां, हीअ वरी पतल आहे भेण अलाह सां डायरेक्ट थो ॻाल्हाए, पोइ हीअ त मुंहिंजो ॿेड़ी ॿोड़े छॾींदो। तंहिं करे हीअ तरीक़ो जेको आहे हीअ पंहिंजो हिननि यारनि जो इहो जेको आहे सो हिकिड़ो एसर्टिव क़िस्म जो, यानी असांजा अॻु में आलिम जेके अरबी जा फ़ारसी जा वीचारा हीअं पंहिंजो ज़ईफ़ फलाणा टीरा मटीरा पाण खे मिसकीन फलाणा चवणु, ऐं पाण खे कंहिंखे दॿाइण, न मतिलबु त भई तरीक़ो हीअ आहे। असांजो साईं अब्दुल करीम बुल्ली वारो साहिबु आहे, की असांजो पंहिंजो साईं जेको मखदूम नूंहं वारा आहिनि, मतिलबु त हुनजा पोइ मुरीद वरी पोइ हुनखे पोइ उॾराइनि था त मतिलबु पीरन नमी परन वाली मुरीदनि मी परानंद, पर पोइ ख़ुदि जेके साहिबु हुआ बुज़ुर्ग पंहिंजे रोज़े धणी जा जेके बि, त पाण खे एसर्ट कोन कनि बसि भई हीअ तरीक़ो आहे, हीअ सुहिणो आहे, मतिलबु आउं कुझु कोन आहियां, इहा हैसियत। हू चवंदो न सभु कुझु आउं डायरेक्ट अलाह सां ॻाल्हायां थो, ऐं अलाह मूंखे हीअं जवाबु ॾिए थो, पंहिंजो तरीक़ो चवण जो इहो आहे। इहो मूं अर्ज़ु ते कयो, हीअ ॻाल्हि सॼी अहिड़े क़िस्म जी। हाणे अलाह साईं असांखे मग़फ़िरत करे। मूं इन करे कयो, मूंखे तमामु घणी ख़राबु ॻाल्हि लॻी, जो हमारा फुलतरू अलाए छा नालो हुनजो, उहो चए थो फलाणा जेके टटीअ जा सभई आया, 27 सालनि जो, हीअ जॾहिं शाह वली पहुतो सिंध में, त बसि सभई मुरीद हिन जा थिया। अरे भाऊ अञा वियो पिए हज में,
पोइ वेंदो हितां लंघंदो बि लंघियो त वीचारा हीअ महफ़िल में वियो हूंदो हुनखे इज़त ॾिनी पोइ वरी वियो हुते हज करे मोटी आयो पोइ पंहिंजा सिलसिला शुरू कयईं पोइ ख़तो किताबत शुरू कयईं हिन सां जो हीअ बि हिनखे वणिया ठटे वारा मुइन वग़ैरह ऐं ॿिया बि माण्हू त पोइ हुन सां ख़तो किताबत पोइ हीअ हुते पहुची विया हूंदा पोइ मतिलबु त हाणे इन ॻाल्हि पर हू चवंदा न बसि सभु मुरीद थी विया सिंध जा माण्हू जेके असांजे शाह वली अलाह अलहमदिल्ला पोइ वरी हिन ज़माने में सभु मुरीद थी वियसि हलिया वरी उबैदुल्ला सिंधी अची जो खयों साईंअ खे त पंहिंजो सभई असांजा बुज़ुर्ग अब्दुर रहीम पंहिंजो साईं शाह सैद जेको हुन अकेडमी खोले ॾिनसि पंहिंजो होॾां पंहिंजो साईं आले पुटु अब्दुल वाहिद साहिबु उन किताब लिखियसि पंहिंजो जलबाणी ग़ुलाम से हुन किताब लिखियसि इहे सभई ॻाल्हियूं असां वटि हिननि बुज़ुर्गनि मतिलबु त वीचारो शाह वली अलाह अलहमदिल्ला हिकिड़े ज़माने जो हुयो माण्हू ऐं हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो तरीक़ो आहे पर हाणे इहो कोन्हे त बसि को आसमान किरी पियो ऐं ज़मीन टुटी पई ऐं बसि हिन खां सवाइ जेको आहे सो ॻाल्हि अहिड़ी थी वई हली ऐं ॿिया सभु माण्हू जेके आहिनि सिंध जा बेकार मतिलबु हिन जा ऐं सिंधी हीअ जेके हिंदुस्तान खां जेके माण्हू आया उनजो तरीक़ो ई इहो आहे त एसल्ट कनि जीअं 70-72 साल खां असांखे हीअ वेठा असांखे कमीणो सम्झनि था असांखे ॼठ सम्झनि था जाहिल सम्झनि था ऐं अहिड़े नमूने सां हिन जा जेके आया सरदार मोहम्मद याक़ूब जहिड़ा माण्हू या उहो जेको उन सां गॾु आयो अंग्रेज़ सां उन सिंधी में किताबु अंग्रेज़ी में किताबु लिखियो सिंध जे मुतालिक़ त सिंध जो तमामु हिकिड़ो नेगेटिव तरीक़ो इहो ॿुधाए थो त भई सिंधी अहिड़ा बेकार आहिनि अहिड़ा कारा ॿूथा अहिड़ा किना अहिड़ा कोचा अहिड़ा बुछड़ा अहिड़ा बेहाल त मतिलबु त ई माण्हू नफ़रत खणी उतां ज़हर खणी जनरेशन खां जनरेशन अचनि था सिंध में त पोइ सिंधियुनि खे अहिड़े नमूने सां ॾिसनि था त इहा ॻाल्हि जेका आहे असांखे मालूम घुरिजे ऐं असांखे वाक़फ़ियत हुजे असांखे ख़बर हुजे भई हिननि जो एटीट्यूड असांजे मुतलिक़ कहिड़ो आहे बुज़ुर्ग आहिनि हुन वटि अलहमदिल्ला हुन खां सिख बि ॻाल्हि जेका सिखण जहिड़ी हूंदी पर ईअं कोन पंहिंजो दरवाज़ा बंदि करे मुंहिंजो दरगाहूं बंदि करे असीं हिन जे पोयां सोई लॻी वेंदासीं हलिया इहा ॻाल्हि ज़हन में रखण जी ज़रूरी आहे अल्लाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीन अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन हाणे हीअ 38 नंबर हिन खां पोइ जेको थींदो 41 नंबर वरी साईं जे जवाब मोहम्मद मोइन जे इहो जेको ठटवी हुयो साईं शाह अब्दुल लतीफ़ जो यार इन सां हुन को सुवालु इश्काल को पेश कयो उन ते हुन कुझु चयो आहे पर उहो अॻिते आहे 41 नंबर पर उन जी बि मतिलबु चए थो त आख़िर में इहा ई साॻी ॻाल्हि त भई तव्हांजे चवण जो तरीक़ो हीअ आहे मुंहिंजो तरीक़ो हीअ आहे तव्हांजी ॻाल्हि खां वधीक ॻाल्हि आहे कान का पर मतिलबु त इहो पर असांजा वरी आलिम जेके आहिनि बसि हीअं थी वियो हूअं थी वियो आसमान किरी पियो ज़मीन टुटी पई सभु ख़तमु ॻाल्हि आहे सो अलाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन